नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ ते मांखे सिंध जे मशहूर सूफ़ी रागी फ़कीर सोढल लगारी जो घर ऐं दुकान ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मोरो में गिचरी रोड दुकान ऐं घर आहे जंहिं आरिफ़ ऐं शौकत आराई कब्ज़ो करे वरितो आहे। सोढल फ़कीर जो बयान आहे, धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, नोटिस वठी दुकान ऐं घर तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे, मांखे अपडेट कंदासीं। सिंध जे मशहूर सूफ़ी रागी फ़कीर सोढल फ़कीर जो घर ऐं दुकान ते मुबैना कब्ज़े दौरान एहतजाज कयो वियो आहे। मोरो में गिचरी रोड ते दुकान में घर आहे जंहिं ते आरिफ़ ऐं शौकत आराई कब्ज़ो करे वरितो आहे। धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, नोटिस वठी दुकान ऐं घर तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। सूफ़ी फ़कीर जी अपील। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन मांखे अपडेट कंदासीं। सिंध जे मशहूर सूफ़ी रागी सोढल फ़कीर जो घर ऐं दुकान ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मोरो में दुकान ऐं घर आहे जंहिं ते आरिफ़ ऐं शौकत आराई कब्ज़ो करे वरितो आहे। धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, नोटिस वठी दुकान ऐं घर तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। सूफ़ी फ़कीर जे अपील। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन मांखे अपडेट कंदासीं। सिंध जे मशहूर सूफ़ी रागी सोढल फ़कीर जो घर ऐं दुकान ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मोरो में दुकान ऐं घर आहे जंहिं ते आरिफ़ ऐं शौकत आराई कब्ज़ो करे वरितो आहे। धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, नोटिस वठी दुकान ऐं घर तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। सूफ़ी फ़नकार जी अपील। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर सादिक अली संजराणी जी। सादिक, अपडेट कंदा। जी बिल्कुल, मोरो शहर जो मशहूर सूफ़ी रागी फ़कीर सोढल लगारी मोरो प्रेस क्लब अॻियां कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मूंखे सॼी ज़िंदगी सूफ़ी राग ॻाईंदे सिंध जे मारू वारनि जी लाइ दुआऊं आ रहियूं आहिनि, ख़िदमत कई आहे। जेको गचेरे रोड ते दुकान ऐं घर आहे, मूंखे दुकान मां धिका ॾेई थेला ॾेई गॾे छॾियो आहे। हू व्याजी शराब जो कारोबार कंदा आहिनि ऐं हिननि मूंखे शराब पीआरे शराब जो आदी बणाए छॾियो आहे। धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं दुकान ऐं घर न अच। जेको वधीक हिननि चयो त बरसाति ॿोॾि सबबु ज़िंदगी जी मफ़लूज बणिजी वई आहे। ईअं त फाका मुंहिंजा बचा कशी करण जे मजबूर थी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं वधीक मुंहिंजे दुकान ऐं घर ते कब्ज़ो करायल आहे। उहे इन वज़ीर आला IG सिंध ऐं अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार ऐं नौशारो SSP मोरो पुलिस खां अपील करे चयो आहे त मूंखे दुकान ख़ाली कराए कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी सादिक ज़रदारी, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण।